नाज़रीन अवां नासी वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो चवणु आहे तालमी मैगज़ीन इकनॉमिस्ट असांजे मौक़िफ़ जी तस्दीक़ करिश्ती आहे। इकनॉमिस्ट जे ॿिनि ख़बरुनि इमरान ख़ान बाबति असांजे मौक़िफ़ जी तस्दीक़ कई आहे। समाजी राब्तनि वारी वेबसाइट ते जारी कयल बयान में शहबाज शरीफ चयो त इमरान ख़ान पाकिस्तान खे कमज़ोर करणु चाहे थो। हुन चयो त इमरान ख़ान सियासी फ़ाइदे लाइ तबाह थियल अमल जो फ़ाइदो वठी रहियो आहे। ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो चवणु आहे त आलमी मैगज़ीन इकनॉमिस्ट असांजे मौक़िफ़ जी तस्दीक़ करिश्ती आहे। इकनॉमिस्ट जे ॿिनि ख़बरुनि इमरान ख़ान बाबति असांजे मौक़िफ़ जी तस्दीक़ कई आहे। समाजी राब्तनि वारी वेबसाइट ते जारी कयल बयान में शहबाज शरीफ चयो त इमरान ख़ान पाकिस्तान खे कमज़ोर करणु चाहे थो। हुन चयो त इमरान ख़ान सियासी फ़ाइदे लाइ तबाह थियल अमल जो फ़ाइदो वठे पियो। आगोगी ब्यावा के वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो चवणु आहे त आलमी मैगज़ीन इकनॉमिस्ट असांजे मौक़िफ़ जी तस्दीक़ करिश्ती आहे। इकनॉमिस्ट जे ॿिनि ख़बरुनि इमरान ख़ान बाबति असांजे मौक़िफ़ जी तस्दीक़ कई आहे। समाजी राब्तनि वारी वेबसाइट ते जारी कयल बयान में शहबाज शरीफ चयो त इमरान ख़ान पाकिस्तान खे कमज़ोर करणु चाहे थो। हुन चयो त इमरान ख़ान सियासी फ़ाइदे लाइ तबाह थियल अमल जो फ़ाइदो वठे पियो।